अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 जुलाई अरबा ईद जो ॾींहुं। सो तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि मुंहिंजे तरफ़ां। हिन महिल जेको टाइम थियो आहे मंझंदि जो 1:30, ज़ाहिर सुबुह खां कंटिन्यू कमु कंदी रही आहियां ऐं गोश्त आयो ओड़े पाड़े मां त उनखे साफ़ु कयुमि, उनखे प्रॉपरली फ्रीज़ कयुमि। उनखां सवाइ नाश्तो ठाहियुमि, जीरनि जो बोड़ ऐं मानी पचायमि। असां मिठो न ठाहियो आहे छो त मां ऐं सुराण घर में आहियूं ऐं अॼु फ़िलहालु त कंहिंजे अचण जो इम्कान न आहे छो त हर हंधि जेको आहे क़ुर्बानी थींदी हूंदी त सभु मसरूफ़ हूंदा। इन करे असां सिर्फ़ु सिंपल बोड़ मानी पचाए खाधोसीं। ट्रेडिशनल बोड़, उनजी रेसिपी मौजूदु आहे मुंहिंजे चैनल ते। उनखां सवाइ कमुकारु थींदो रहियो ऐं हीअ आहे मुंहिंजी टेबल जी सेटिंग। पुराणा मां कोस्टर्स हटाए छॾिया ऐं हीअ नवां कोस्टर्स हिन प्रिंट जा आहिनि, उहे हिते रखिया अथमि। चांवर सुराण भिॼाए चुकी आहे बिरयानी लाइ ऐं मां जेको आहे बिरयानी जी कयां थी तयारी। मटन बिरयानी पचाईंदमि मंझंदि जो, तो हीअ मुंहिंजो बोड़ बिरयानी जो पची रहियो आहे। किशमिश ऐं बादाम मां हिते भिॼाए छॾिया आहिनि। हीअ एक्स्ट्रा थोरी ॾही ठाही अथमि। महिमान जेके बि अचणा हूंदा या त राति जो ईंदा या सुभाणे ईंदा, तंहिंजे करे मां एडवांस में तयारी करे थी छॾियां। सो लंच में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका आहे मटन जी बिरयानी आहे। वधीक मां कुझु नथी पचायां, 2 ॼणनि जे लाइ कहिड़ो ख़फ़ो कयां। ऐं अगरि महिमान अची विया, राति आया या सुभाणे आया, त वरी पोइ उन जे हिसाब सां मां तयारी कंदमि, उहो यकीनन मां तव्हां सां शेयर कंदमि। सो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, ॾाढे सुकून में वेठा आहियूं, ॾाढो मज़ो थो अचे। ऐं मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मुंहिंजा सोफ़नि जा कवर ऐं हीअ जेको सेट मां ठाहियो हो पंहिंजे हिन कुशन कवर सां गॾु, सोफ़नि जे कवर सां गॾु, त उहो तव्हांखे कीअं थो लॻे। फाइनली इहो मां विछायो आहे ऐं जेका थोरी घणी घर जी सेटिंग आहे उहा तव्हां सां शेयर कई अथमि। ऐं उनखां अलावा चादर मूं पंहिंजे कमरे जी चेंज करे छॾी हुई, उहा तव्हांखे ॾेखारियां। हीअ चादर मूं चेंज कई ऐं हिन सां मूं कुशन कवर न ठाहियो। हालांकि सेम कपिड़ो मौजूदु हो, पर पोइ बि मां पंहिंजो हीअ सिलाई वारो जेको प्रिंट जो कुशन हो इहो हिन ते रखियो आहे, छो त मूंखे हिन ब्लैक एंड वाइट सां गॾु रेड जेको आहे वधीक सुठो पियो लॻे। ऐं जेकॾहिं मां फ़ुर्सत में हीअ चादर ठाहियां त हिन ते यकीनन कुझु रेड में कोई पटी बॉर्डर कुझु न कुझु हणा हा, पर जीअं त मां जल्दी में ठाहियो, इन करे एतिरो ई काफ़ी आहे। त हिन सां गॾु मां इहो ई ब्लैक एंड वाइट चादर सां इहो ई कुशन कवर जेको आहे मूंखे रखणु सुठो लॻो। सो हाणे वञा थी, बिरयानी खे ॾींदमि, बोड़ खे फाइनली दम ॾींदमि, वेंझी ईंदसि, नमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ बिरयानी फाइनल कंदमि। लंच असांजो रेडी आहे ऐं तारिक चयो त मां अचां थो, इन करे मां हुनजे लाइ कबाब पचायमि, न त मुंहिंजो कबाब पचाइण जो कोई इरादो न हो। सो हीअ असांजी आहे मटन बिरयानी ऐं रायतो ठाहियो आहे। सुराण मां महिल जेको आहे लंच था कयूं ऐं उन सां गॾु गॾु तारिक जो वेट बि कयूं था। शाम जा 6:45 थिया आहिनि। हाणे अज़ान आई आहे 3 पहिरीं जी, त हिते बीठी ॻाल्हायां पई पंहिंजी भेनरुनि सां, अम्मा सां, त अचानक मुंहिंजी हिन प्लांट ते नज़र पई। माशाल्लाह जी मींहं वसिया आहिनि, त तव्हां हिन जी ग्रोथ ॾिसो, अलाह जा करम, हिन में नवां ताज़ा सावा पन, हे ॾिसो हिते, त मुंहिंजी दिलि चाहे त इहो मां तव्हां सां शेयर कयां। सो हे बरसाति जा करिश्मा आहिनि। ऐं ॿियो त हे ज़मीन में लॻल आहे हे वारो मुंहिंजो प्लांट, त इन करे बि थोरो वधीक ग्रो कंदो आहे। हाणे वञी नमाज़ पढ़ंदमि। तारिक आयो मंझंदि जो, लंच कई ऐं सख़्ती सां मूंखे झले थो, मां तव्हांजे व्लॉग में न ईंदमि, मुंहिंजी वीडियो न भरिजो। मूं चयो ठीकु आहे, मां ईअं बि सही। सो बहरहाल हिते बीठी आहियां, हाणे वेंदो अंदरि ऐं पोइ तव्हां सां वरी जेको थींदो उहो ज़रूरु इनशाला शेयर कंदमि। मुंहिंजे लाइ ईद जो ॾींहुं बि उहो ई आम ॾींहुं आहे, जीअं रोज़मर्रा जा ॾींहं हूंदा आहिनि। अॼु जो ॾींहुं बि हिकिड़ो ईअं ई ॾींहुं आहे। अल्हम्दुलिल्लाह, वॾो ॾींहुं आहे, अलाह साईं हर कंहिंखे मल्हाइणु नसीबु करे। हिन महिल 8 थी विया आहिनि तक़रीबन, ऐं असां जेको आहे ईद जा ड्रामा था इंजॉय कयूं, ईद जा TV प्रोग्राम्स। त मां वेठी आहियां सोफ़े ते ऐं इहो ई नंढिड़ो व्लॉग हुयो अॼु जो, जेको मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं थक आहे जेको बि आहे, इनशाला सुभाणे वारो व्लॉग वरी वधीक इंट्रस्टिंग थी वेंदो लॻे थो। ऐं अॼु जो जेको हाल हुयो मूं तव्हां सां उहो शेयर कयो आहे ऐं हिन व्लॉग खे अॼु मां हिते ई ख़तमु थी कयां। सो कचहरियूं वरी क़ाइमु रहंदियूं हमेशह इनशाला। सो ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।